ज़िंदगीअ में खिल ख़ुशी नसीब ई न थी आहे। हिन हाल में शोएब न वञे हा। मस त ख़ुशी मिली हुई, दिली सुकून मिलियो हो। ख़ुदा करे सुतत मोटी अचे, न त लालची मामो मीरल या व्याजी वरियाम जे हवाले न करे छॾे। पर शोएब एतिरी रक़म करे सघंदो? रक़म जो बि कीअं चवांसि, छा सम्झंदो त हेतिरी रक़म जो चई नूरी आज़माए थी? न, हक़ीक़त रखंदीमांसि, पर हक़ीक़त बि छो रखांसि? अॻो पोइ चवांसि त अम्मा ऐं मूंखे वठी वञी शहर रहाए। ईअं कंदो? सचो हूंदो त कंदो। हूंदो छा, सचो आहे, पर आज़माइश जो जबल आहे शोएब लाइ। कहिड़ा कहिड़ा फिरिया आहिनि? नाला पोइ थो ॿुधायांव बाबा साईं। हेकर अॼोकी राति जो बंदोबस्त कजे। परवेज़ खान जा माण्हू ईंदा वञनि ऐं सुम्हंदा वञनि। परे खां ॾिस ॼण गोश्त ढकियो पियो आहे। परवेज़ खान ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। ॾिसन चओ रईस। कासिम ऐं तूं इहा हिमत कदव, मां 3 परी जो ही ट्रैक्टर मोकिले थो छॾियां गुआर सां। तव्हां रुगो ते पहुचो। पहुची वेंदासीं, घबरायो न रईस। परवेज़ खान खे पतो पइजी वञणु घुरिजे। शहबाज खान आसमान आहे ऐं आसमान खे छुअणु आसान कोन्हे। ठीकु आहे रईस, पइजी वेंदुसि पतो। जी ॻाल्हि सन। हुकुम रईस। बाराम जे तबेले में काह करे वञी घोड़ो काए अचो। जे न मिले न त 2 घोड़ा काए अची मुंहिंजे तबेले में बीहारियो। बाराम खान खे ख़बर पोए त शहबाज खान शींहं जो शिकार कंदो आहे। शींहं जो। मामा मूंखे अम्मा ॾे वठी वञ। तो ये छो कयो मामा? मां न बचंदसि मामा। रब तोखे हयाती ॾींदो थिए। मूंखां ख़ता थी वई, आहे ख़ता। थाड़ो खे गुलाब खे चवंदो ऐं रोकींदो रहियुसि। वो पाण छा मां छा करे छॾियो। मूंखे माफ़ कर कवल, मूंखे माफ़ कर बाबा। मां तोखे माफ़ न कंदसि मामा। हाँ, कॾहिं बि माफ़ न कंदसि। चीअरी या मोए कॾहिं बि न। तूं मूंसां ईअं छो कयो मामा? छो कयो? ख़ता इंसान खां थींदी आहे पुट। तादर जी मुसलसल नज़रअंदाज़ी मूंखे मजबूर कयो कवल। मात्रा बर्फ जा ॻरी वियो आहियां कवल, ॻरी वियो आहियां। अम्मा मूंखे ले छा थो थिए? कवल ये कवल मालिक मुझे माफ कर मालिक। कवल के वापस इनके हयाती बख्श मुझे रब वापस मोकिलिया। शोएब छो देर कई आहे? कंहिं रोके त कोन छॾियुसि। इम्तिहान ॾियण जी ॻाल्हि करे वेही रहियो आहे। कीअं कयां? अम्मा बि मामे जो पासो खणी वेही रही आहे। मामो मूंखे आज बार में उछले छॾींदो।
अम्मा ओ अम्मा छा है नूरी? अम्मा को कोटू ठपियो आ। हाँ तू अंदर हली वञ। लुड़ा निंद्र काण बना दीदा जा निंद्र बिठाए धरी दन देख बच्चे बगैर समय पर हाँ चवाए तो गया थी बोली निराड़ में विधि न समझ अल ऐसा ना क्यों हाँ मेरे ही छा कई नूरी? चंगो कहीं नूरी लाओ के पिस्तौल दे। मामा तू भी सिधो थी त हिन सां गॾु मां तोखे बि लेटायां। नूरी खामोश अॼु मुंहिंजो रत टहकण लॻो आहे। छॾ नूरी, ख़बर हिन खे खणी ॿाहिरि गेले गिटीअ में उछलाए अचेसि त कुता मांस खाइनि। केले केले वञी तो कॾे में उछले अचांसि। अम्मा भाउ जे पेरनि हेठां जन्नत आ न। चवंदा आहिनि धीअ। ऐं भेण जे पेरनि हेठां छा आहे? मतलब मां सम्झां थी त भेण जे पेरनि हेठां दोज़ख आ। न चओ ईअं चरी। अम्मा तूं मामी जी भेण आ न। हा आहियां। हुन कॾहिं बि तुंहिंजे पेरनि हेठां जन्नत जाची आ? भेण आयांसि, मां न आयांसि कंवल। मां बि अदे दादन जी भेण आहियां अम्मा। उन करे मुंहिंजे पेरनि हेठां दोज़ख आ जंहिंमें मां थी सड़ां ऐं पॼरां। मुंहिंजे पेरनि जूं तरियूं कुरनि ऐं सड़नि थियूं। ईअं न मामो बि मचरियो त तो लाइ बि दोज़ख हूंदी। तुंहिंजे पेरनि जी तरियुनि हेठां बि दोज़ख हूंदी अम्मा। ओ मुझी कंवल दिया, ओ मुझी कंवल दिया, मुझी गुनड़ी दिया, तू किथे आई? मुझी मासूम दिया, तू किथे आई? बाकी छोरा मुझो भाव आए नहीं है मुझे लाए जो तरफ दोज़ख जी दरियूं खोले छॾियूं। संदस कोडीअ जेतिरो क्यास बि न आयो। न बख़्शींदीमांसि मां, कॾहिं बि माफ़ न कंदीमांसि। सोराब खे थोरो बि ख़्यालु कयासि न आयुसि त मां छा करे रहियो आहियां, थोरो बि अहसासु न थियसि। ओ मुंहिंजी कंवल धीअ, मां काॾे वञां? कासिम कम जो निकतो गौर निकतो छा बाबा आहे? परवेज़ खान जे बाणुनि खे नून निकिरो ऐं भे भजो सबक पढ़ाए छॾियईं। मत पर थ्रेशर हणी अन खड़ाए पे विया। ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आ। परवेज़ खान जूं पड़बियूं बंद थी वेंदियूं। पढ़बियो न चाहींदो आ वो थींदो आ। खोड़े कन
बराबर शहबाज खान हाणे तू हिन औताक में रही न सघंदे शहबाज खान बहरन हूंदे बि परवेज खान कर पुसाए गड़े में मारियल गेरो बनाए छॾींदो। खामोश हलियो वञे था त वजूद जा हिस्सा विकेरे छॾींदो साईं। तोखे चयो थम न त जायदाद मुंहिंजे नाले ते आ तोखे क़ब्र जे लाइ कानो बि न मिलंदो। शहबाज खान ओ तोखे अॻे बि चयो हो ऐं अॼु बि चवां थो त बाबा जो वारिस अकेलो तू नहीं दुनिया खे ख़बर आहे मां केरु आहियां। मां तोखे चवण आयो आहियां मुंहिंजो हिसो मुंहिंजे हवाले कर न त हाणे हिकु इंच जी बि पोखी न थींदी। को बहारी खेड़ण या कहण जी ज़रूरत न करे सघंदो। तो हाणे कराची वारे बंगले में वञी ॾेखार त मञाए हाणे तूं रहंदे या मां बशीअ बेले में न रहंदा। शहबाज खान न रहंदा। बेले में हिकिड़ो ई शी आहे शहबाज खान। शहबाज खान तूं तो शी बणजी शहबाज खान जी जुत्तीअ में थो पेर पाए तो लाइ मलकल मौत जी मेहमानी जो बंदोबस्त थी वेंदो। परवेज़ वरी छा थियो आहे? कसम परवेज़ खे अहिड़ी जुरत जो जवाब मिलण घुर्जे। जवाब ॾिनो अथऊं सुरेश। मां जम जी सूरत में खेस जवाब ॾियण जे हक़ में आहियां। ज़िंदा रहंदो न रोज़ रोज़ रुकावटूं विझंदो रहंदो ऐं कमज़ोर कंदो रहंदो ई न त गिड़ बंद। असां रात जो बहराम खान जे तंबेले ते काह जो सोचो आहे रईस। हा रईस तव्हां ई त हुकुम कयो। छा हेस पोइ मां परवेज़ खान पूरो ॾिसां पोइ घोड़ो तव्हांखे कुझु न थींदो। मालकी करण वारो मां वेठो आहे न। शहबाज खान सां तो टक्कर खाए हमला कराए हुॾियूं ॾे। मां हिकु पल बि संदसि वजूद बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियां। शहबाज खान शिकार थियण न पर शिकार करण जाने। शिकार करण जाने। मीरल जो खून गिचीअ में न पवे। मूंखे वरियाम जे व्याज मारे विधो आहे न त वरियाम खां त मीरल चङो। मीरल मुंहुं लाइ बचो ज़रूरु कंहिं खयो हूंदुसि। मोह या बचो तमें मुंहिंजो छा कंहिं ॾिठो ई कोन। बची वियो त मसालो कंदो मीरल। साबिर केड़ी ज़हूरन में गुम आहीं? वरियाम तू अस्पताल में निकिरी आहीं जा। तू त दवा घुरंदो हूंदे निकिराई न। मां भला अहिड़ियूं छो दुआऊं घुरंदुसि। न सही तू दुआ दो पीर सोरी दो हूंदे पीर त वरियाम वञे ॿिए लोक त लुड़ लहे पर जेसी तोरी वरियाम व्याज समेत रक़म न वठंदो तेसी तोई कोन वेंदो। न वरियाम शाबाश अथई। मां तो लाइ ईअं सोचे बि नथो सघां। अबू साहब
अंबल हंदाड़े तूसने नन खामा का औराटी तलाश करेने फिरी वञोन खबर वडो खैर खा आही मुखे जण सुजे ही नथो मां आयो आया हाने रकम भी तैयार है नई तारीख बध त निकाह कया बटे ॾींहं यार तर्ज थोरो मसइलो थी पिया मसलो हाँ यार छोकरी सख्त बीमार थी पई आहे या नटाई तो या को बे मसलो आ न नटाया तो न को ॿियो मसइलो आहे यार अॼु छॾ न छॾींदुस हा कर या ना कर खबरदार साबिरा साहब खैर में आए अबू तू मीरल ते हमलो करेस ने खबर अब कना जोशना हमलो मुंह कयो आहे ॼाणे त मौला लाउती ऐं हमलो साहब हिन के छॾियो न मीरल ज़ख्मी आहे शदीद बेहोशीअ में हिन जो नालो थो खणे बेहोशीअ जी फिरात ते लाहूती ते लकड़ा हलायो तूं तो नालो न वरितई साहब इहा ज़ाती न कयो नाहे ज़ियादती वठी हलोस साहब खरबू वरना ने खबर अब कना जोशना सारा ले जाए वरिया मां हलो अॻियां थी त दूर न थी वञी हलाणे हलो असां तुंहिंजी सारा लहीस तू छाती समझी त तू बची वेंदी आई तोखे बचाईंदो केर मूंखे मारींदो केर मां ॾींदी सही इन निड़ीअ ते लत ऐं सारा तोखे सुजे नथी सारा तुंहिंजो साह कढंदी साह ऐं सारा ते तुंहिंजी अख ई नथी ॿुॾे अलाए कीअं सिर खणंदी आहे मूं महिल न मांदी आहे न बांदी आहे तू मुंहिंजे हथां मांदी बि थींदी ऐं बांदी बि बणंदी आहे हा तू सारा खां वाक़िफ़ आई न चईंसि पुफी हाय हाय ऐं तू बि हिन ॾाइण जो पासो हुतां जी कुदरत आया जेको तो हिन मेसड़ी जे साम्हूं अचे रुगो पासो ई हिन जो थो खणे आऊं चवई थी न कर हिन जी तरफ़दारी ऐं जे तो हिन जी तरफ़दारी कई न त मां पंहिंजो फ़ैसिलो मटाईंदुसि आस्ते पुफी आस्ते मथे में सूर आहे नथो सही सघां वॾो आवाज़ अञा हीणाई आहे अदा कीअं आई मूंखे त चाची चरियो करे मारियो आहे अस्पताल ताईं बि अची न सघियसि अदा भेण मूमल ते फायर जो कसूर माफ़ न कंदोसांसि छो वञे छा लाइ वञे ऐं हिन ते मुंड घटि आहे न तोते बिन फिर जा असर थी विया आहिनि ॾाढा फिर सॼो बदलजी वियो आई पुफी मां हलियो वेंदुसि सदाई लाइ हलियो वञ ये तूं कंहिंखे थो ॿुधाई ऐं जे हिमायत न कंदे न त असांखे खपी बि कोन ठीकु आहे पुफी तूं न ॾिसंदी अदा ज़फ़र तूं न वञ तूं काॾे वेंदे भाउ मां त हिते निंदड़की थी वेंदसि तूं चई त सहारो आहे मूंखे भाउ ज़फ़र तूं मूंखे छॾे न वञ जेकॾहिं माण्हू बार थिए त हिन खां बहितर आहे त इज़त सां हलियो वञे बाक़ी तूं रब ते रख रब वॾो आहे रखवाल आहे ॿुधो कोन अथई त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे पुफीअ जी बेइज़तनि खां त बरमो चङो आहे न हूंदुसि ऐं न वरी सहंदुसि भाउ इहा झोली अथई पंहिंजी भेण मूमल खे छॾे न वञ भेण न कर गुनाहगार चयमि न त मूंखे गुनाहगार न कर न सहंदुसि पुफीअ जी हिते हूंदुसि न त पुफीअ जी यकी हूंदी आख़िर मां बि इंसान आहियां भेण जेकॾहिं झुझकी अची वई कुझु करे विया त क़यामत कारी थींदी पोइ छा रहंदो मूं लाइ छा थो चई ऐं तोखे मूं ते झुझकी ईंदी मूं ते ख़ुदा जी कुदरत अॼु कुझु घणो नथो ॻाल्हाई
ठाठ कर पुफी। ऐं हा जेकॾहिं भेण मूमल ते ज्यादती थी न ऐं मूंखे ख़बर पई त पोइ ज़फर बि ज़मरक आहे ज़मरक। ज़मरक हाणे छा थी ॾिसीस? हल अंदर तूं त चटड़ी न करे छॾई। हा मुंहिंजे हमदर्दनि ते वेचारी फीणा तावीज़ करे छॾियनि। जादू जो अहिड़ो असर थी वियो जो हाणे हू साम्हूं मूंसां ॻाल्हाइनि ई नथा। भागी हा सभिनी खे थी पंहिंजो करे अलाह पुॼंदव अलाह पुॼंदव। ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो इंसाफ़ करे। शोएब तूं अची वई? हाँ नूरी, इम्तिहान थी विया, रिजल्ट अचे त का नौकरी जी तलाश कयां। मां CSS जो इम्तिहान ॾींदुसि। अलाए छा चई वई? चयमि पास थियां त वॾी ऑफिसरीअ जो इम्तिहान ॾियां। जेसी ताईं तूं वॾो ऑफिसर थिए तेसी ताईं माला किथां जो वञी किथे पहुचंदसि। रब न कंदो ईअं। मां तोखे केॾां बि वञण न ॾींदुसि नूरी, सिर्फ मासी खदीजा जो साथ हुजे। बाक़ी मूं ते भरोसो रख नूरी। शोएब भरवसो आहे, पर भरवसो कचो धागो बि आ त लोहो बि आ। जेकॾहिं न टोड़जे त धागो बि नाहे टुटंदो, जेकॾहिं टोड़जे त लोहो बि टुटी पवंदो आ। केतिरा भेरा इन भरोसे खे दोहराईंदी? तोखे चयो हुम न त भरोसो न वञाए नूरी। मामो मूंखे व्याज एवज़ वरियाम वटि विकिरो थो करण चाहे। विकिरो व्याज में? हा, ॿिए पासे मीरल मारण ते लही आयो आ। तूं परेशान न थी, मां मीरल लाइ ऐं व्याजी वरियाम लाइ बि सोचां थो। उन्हनि खां साह खणण विसरी वेंदो। शोएब मूंखे बचाए, मुंहिंजी दिलि टुटण ऐं साह जा सॻा बंदि थियण खां बचाए। मां मीरल ऐं व्याजी वरियाम आॾो दीवार बणिजी बीहंदुसि। तूं उल्को न कर, मां तुंहिंजे भरोसे ऐं प्यार जी तक तौर ते पूरे लहण जी कोशिश कंदुसि। शोएब न वञ, कुझु पल त दिलि खे हथ त ॾे त ज़हन जो भार हल्को थी पवे। नूरीअ जो नूर मुंहिंजी अखियुनि में ऐं अक्स दिलि में आहे। मां कुझु पैसनि जो बंदोबस्तु कयां त काके साबिर खे ॾियो। पर साबिर त जेल में आ। जेल में? हा, रात मीरल मारण आयो हो, नूरी खेसि ज़ख्मी कयो। मीरल वरी साबिर ते केस कयो आ। मां ॾिसां थो मासी, तूं घबराए न। मेरा का जरूरत है नाशी? न यार, ये अभी तो जी मेहरबानी है। ठीक है, वो हाने से हलूं था। यार, तुझे चंगाई याद रख। कीअं तबियत आहे मीरल? बहितर आहे रईस, मौत जे वात माथी मोटियो आहियां। मूं शहबाज़ ख़ान खे उछल ॾिनी आहे। तुंहिंजे इन हालत जो ऐसे सबक मिलंदो मीरल? थ्रेशर हणण वयसि पे हमलो थी पियो। ट्रैक्टर वारा ई हारी भॼी विया। मुक़ाबिलो कयमि, पर हमरा मारिजी विया। इन करे त चवां थो, इहो बदिलो वठिबो शहबाज़ ख़ान खां। मां थाणे वियो हुउसि, शहबाज़ जे शार्तनि कासिम ऐं ईसन जे खिलाफ़ केस दाख़िल कराइण, पर उते तो NC साबिर ते कटराई आहे। रेस, कासिम ऐं ईसन खे मां पाण मौत जी ॾिठ ॾिनसि। बाक़ी ज़ख्मी थियो ई साबिर जे हमले में आया। साबिर? समझो, साबिर नूरी लाइ वियसि त फायर की। नालो न ॼांसि, पर इलाज लाइ उज़रती में अची वञा। साबिर खे सुक कराए थो छॾियां। न रेस, इहो काफ़ी अथसि। मां ठीकु थियण सां ई नूरी खे खणी निकाह कंदुसि या शूट करे छॾींदोसांसि। मां तोसां आहियां मीरल, तूं मुंहिंजो साॼो हथु आहीं।
मां तुंहिंजो हर दिफ़ा कंदुसि। ठीक थी, बाक़ी साबिर खे सुको साग खाराइण सवलो आहे। काका साबिर चाहे तो जो बिलो क्या तो तू मुझे केड़ो बिलो कंदे वरियाम कोशिश में आए तू बनाने की कोशिश न कर। काका मां चङाई थो कयां। न खपे तुझी चङाई। केड़ियूं तो चङायूं करे? छडाइण आयो आहे लावती वटि लहे थो वधाए। साबिर मूं बंदोबस्त करे छॾियो आहे। वॾो साहब न आहे, शाम तोणी अची वेंदो। हा तू आजो हूंदे केस भी मीरल ते दर्ज थींदो। थियण भी खपे न, घर में कीड़ी अगवा पियो करे न। गोलियूं मूं थोरे आहियूं दमाद, मां त साख खणी वेंदुसि। हिनखे लिफ्ट न कराए, 2 अखर पढ़ी अकाबर थी वियो आहे। वरियाम मां कोर्ट वेंदुसि तुझे इन